वेलकम बकर मुझे मतलब वेलकम बैक नाज़रीन। बकर मुशायरे में वहाँ के ॿीहर भली कार चऊं था। बकर मुशायरो शुरू थी चुको असां तव्हांखे तारुफ़ करायो त नाज़रीन तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में जंहिं शाइर खे आऊं पंहिंजी शाइरी पढ़ण लाइ घुराईंदुसि उहो शाइर आहियां आऊं पाण। छो मेज़बान आहियां सभ खां पहिरीं आऊं पाण शाइरी पढ़ंदुसि मुंहिंजो हक़ आहे। ॾाढाई कोन्हे जेकॾहिं मूं न पढ़ी त उन खां पोइ तव्हां मूंखे मौक़ो कोन ॾींदो। त नाज़रीन तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में अचां थो आऊं पाण। ताड़ियूं त वॼायो छो। त बिस्मिल्लाह नाज़रीन एतिरी देर इजाज़त आहे। इजाज़त आहे साईं। तव्हां कावड़ा वेठा हो लॻे थो भाॼे को नाश्तो वाश्तो कोन करायो अॼु तव्हांखे। असांखे गोश्त खाइणो आहे असां वटि रखियो आहे। खीसा मुंहिंजा कंदी ख़ाली प्लानिंग ज़ाल ठाही आहे। खीसा तव्हांजा कंदी ख़ाली प्लानिंग ज़ाल ठाही आहे। एड़ी ज़ाल छो वरतई सभिनी ठाही वेदन हर बुर ॾिठा न थियो। इरशाद हलो सही अॻिते। खीसा मुंहिंजा कंदी ख़ाली प्लानिंग ज़ाल ठाही आहे। चवे थी बकराणे ॾे बकरी दाई मारे थई। अरे खामोश ज़ाल जे शहर तो पड़े खामोश कर। पैसा अथई अलाह ॾींदो साईं चुप पढ़ो पढ़ो। चयो मूं ज़ाल खे जाना जाना हाय 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 पंहिंजी ज़ाल खे चयमि साईं। चयो मूं ज़ाल खे जाना मुड़ी वञ हेल हिकु भेरो। वॾी चमचागिरी कई न वॾी चयो मूं ज़ाल खे जाना मुड़ी वञ हेल हिकु भेरो। पोइ अॻिते छा चई। चयाई कोन मुड़ंदुसि वरी थई वेल हिकु भेरो। चयमि नाले ख़ुदा जे मूंखे माफ़ करो जानी। चयमि नाले ख़ुदा जे तूं मूंखे माफ़ करो जानी। चई ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ साफ़ हो जानी। खामोश कर। वाह वाह मुझे बेइज्जती थी ते तुम्हारी वाह वाह न करे। मने तोखे दड़को ॾिनई मतां टिण टिण करी नखरो। मतां टिण टिण करी नखरो। मूंखे घुर्जे हिकु बकरो। उथी वठ हाणे तूं तकड़ो मूं तो लाइ चांहि ठाही आहे। बकरे करे चांहि। चवे थी बकराणे ॾे बाकरी दाई। चयमि जानी मुंहिंजा दिलबर मुंहिंजा सोना मुंहिंजा साईं। चयमि मुंहिंजा जानी मुंहिंजा दिलबर मुंहिंजा साईं मुंहिंजा सोना भला छा लाइ अजाई अड़ी तूं अॼु न ज़िद ते आई। चयई छा बि थी पए पर मुंहिंजी हीअ ज़िद पूरी कर। छा बि थी पर मुंहिंजी ज़िद चयई छा बि थिए पर मुंहिंजी ज़िद पूरी कर। चयई छा बि थी पए पर मुंहिंजी हीअ ज़िद पूरी कर। चयई छा बि थी पए पर मुंहिंजी हीअ ज़िद पूरी कर। चयमि उन खां बहितर आहे हाणे तूं मूंखां दूरी कर। ॿुधो त सही अॻियां वेदन कहिड़ो आहे। चयई दूर थी वेंदसि वॾी मजबूर थी वेंदसि सरापा सूर थी वेंदसि। या कहिड़ी निभागी तो कई हीअ वात वाई आहे। चवे थी बकराणे ॾे बाकरी दाई। अॻिते ॿुधो साईं मां वॾो दास्तान लिखी आयो आहियां। चयमि आख़िर असांजे लाइ बकर ॾस छो ज़रूरी आहे। चयाई सम्झंदो कर वॾी हीअ ॻाल्हि ॻोरी आहे। हा साईं हा साईं ठिकुर में चयाई सम्झंदो कर वॾी हीअ ॻाल्हि ॻोरी आहे। चयमि इन ॻाल्हि ॻोरीअ खे मूंखे सम्झाइणो पवंदई। बिल्कुल हा न साईं मुठ माण्हू आहे मुझे वठ दे। बी सब्र कर ख्याल सां। चयमि इन ॻाल्हि ॻोरीअ खे मूंखे सम्झाइणो पवंदई। चयाई जे तूं सम्झी वएं त पोइ बकराणो पवंदई। चयाई जे तूं सम्झी वएं त पोइ बकराणो पवंदई। चयमि हाओ आणींदुसि पहिरियां हीअ माजरा त ॾस
दस जल्दी कर जल्दी कर हलो ॿुधाए चयम हाओ आणी दुस पहिरियां हीअ माजरा त ॾस चयाई पहाड़ो खिलंदो न त हा करे लय सभु को हलंदो न त वठी आई बकर भलोड़ पाड़े वारी बि माई आ चवे थी बकराणे ॾे बाकरी ईद आई हिते चुनाव वाह जो शहर बाकरी ईद आई आहे जी 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 नाज़रीन मूंखे पक आहे त मुंहिंजे ज़ाल जी कहाणी ॿुधी अव्हांखे ॾाढी ख़ुशी थी हूंदी सुतला पूरे जगह चली नाज़रीन अञा बि घणो किस्सो आहे अॻिते अर्ज़ कयां थो बाबा बदगर आ रहे बदगर हाणे हेॾा माइक ॾे मुंहिंजो मुड़ुसु टीवी खोले वेठो मूंखे ॾिसंदो हूंदो मूंखे बि शाइरी पढ़णी आहे हे हे हिन जो बि मुड़ुसु हिनखे ॾिसंदो हूंदो दुआऊं घुरंदो हूंदो त बाबा मां जान छुटी अल्लाह करे असांखे लोट दे मुआ तूं त सफ़र कर पहिरियां लेडीज़ खे त मोॾियूं ख़ैर ऐं वरी जे मौक़ो मिलियो त घटि न कंदुसि ख़ैर पहिरियां मोहतरमा वरी बिजलीअ जे हली वई त सभु परेशान थींदासीं बिजली ज़रूरी आहे नाज़रीन हाणे असांजी शाइरा नंबर 1 मोहतरमा बुलबुल बिजली बिनते बदहवासी बेगम साहिबा खे साईं भला ब्रेक न वठंदो छा हाणे हा साईं जी जी मोहतरमा बिजली साहिबा हाणे तव्हां इरशाद कयो अर्ज़ कयो अथमि बिस्मिल्लाह हली कर असांजे घर बि बेकाट थियनि असांजे घर बि मेलो थिए वाह 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 हिननि जे घर में मेलो ते हलंदासूं सभु सही असांजे घर बि बेकाट थियनि असांजे घर बि मेलो थिए घुरो सभु मिली दुआऊं मूं लाइ मुंहिंजी बकरीअ खे बि छेलो थिए जेकॾहिं छेलीड़ी थिएसि न उहा खणी मूंखे ॾिजो हिन करे जो ॿई भाउ भेण गॾिजी गाह खाईंदा मुंहिंजी बकरी निमाणी आहे आय हाय हाय सफ़ा तो ते वई आहे मुंहिंजी बकरी निमाणी आहे सुठी आहे ख़ूब सियाणी आय हाय 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 लॻे पियो अॻिते अॻिते सुठी आहे ख़ूब सियाणी आहे अकेली पर वेगाणी आहे आय हाय अकेलो धर माण्हू वेगाणो नगला मूंखे शाइरी पाण ॾियो पढ़ो पढ़ो तव्हां ते असां कहिड़ो पुलिस बिहारी आहे अब लंबा निकमा तू आस्ते मैडम के इरशाद अकेली पर वेगाणी आहे ईअं न कोई अकेलो थिए घुरो सभु दुआऊं मूं लाइ मुंहिंजी बकरीअ खे बि आय हाय 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 अरे असांजी गुनाहगार भारत हुजे ये ईद ते जेकॾहिं छेलो थियो त कुर्बानी काॾे कंदी ॿुधो त सही अॻिते छा थी चई मैडम ॿुधाए मैडम पया मूं ते खिलनि माण्हू माण्हू पया मूं ते खिलनि माण्हू करे ले था हलनि माण्हू माण्हू तव्हांखे ॾिसी लहे त कंदा न तव्हां शइ मूंखे नंबर ॾे सुठो थिए जो सड़नि माण्हू आय हाय हाय हाणे ॿुध सड़ सड़ फेलो थिए वरी इरशाद बिस्मिल्लाह वरी चओ मुकरर हे सड़े भले इरशाद तुंहिंजो माइट आशा सुठो थिए जे सड़नि माण्हू उन्हनि जो मुंहुं बि भेलो थिए घुरो सभई दुआ मूं लाइ मुंहिंजी बकरीअ खे बि छेलो थिए दुआ करो गुनाहगार हाणे ॿियो छा आहे ॿियो बुरा छा अञा अॻिते आहे छेलो थी तो आहे न अॻिते आहे अञा इरशाद खीसा मुंहिंजा थी विया ख़ाली पहिरीं माई पर्स चओ पर्स मुंहिंजो थी वियो ख़ाली बकरी मूं वॾनि नाज़नि सां पाली आय हाय 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 बादाम खराईस आहे बकरी मूं वटि हाली बकरनि जो बि शाल ॿेलो थिए हाय 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 थींदा मेला थींदो ओला ॾींदी घुरो सभई दुआऊं मूं लाइ मुंहिंजी बकरीअ खे बि छेलो थिए भले थे असांखे कोई इतराज़ ई कोन्हे भले अरे गुनाहगार जियो वञ मज़ूम कर याद दुआ जे लाइ अॻिते आहे हां आहियां मिसकीन हालनि में सड़ी यहाँ कई सालनि में हुकुम कर आहियां मिसकीन हालनि में सड़ी यहाँ कई सालनि में सिर्फ़ इन ई ख़यालनि में मुंहिंजो आबाद ठेलो थिए हाय 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 घुरो सभई दुआ मूं लाइ मुंहिंजी बकरीअ खे बि छेलो थिए जेकॾहिं छेलीड़ी थिएसि न उहा यादि सां मूंखे ॾिजो को त चिप कर मोहतरमा इहो तव्हांजा वॾा अहसान थींदा जे इहो माइक असांखे ॾींदो बिजलीअ त नाज़रीन ही हुई मोहतरमा बुलबुल बिजली साहिबा जंहिं
वॾी चालाकीअ सां असां सभिनी खां दुआ घुराए वई त हिन जी ॿकरीअ खे छेलो थिए वॾी चालाका थी पियो वरी अॻे साल ईद ते पिड़ी में वञी विकिणंदी इन खां पहिरीं जो मां अॻिते कंहिं ॿिए शाइर खे मौक़ो ॾियां त नाज़रीन असां वरी वठूं था हिकिड़ो नंढिड़ो पितकड़ो ब्रेक